अगलो जो मुझे घरारो हुयो मुखे तंग करे पो खर्च दे हिं कर मां और पंहिंजो टोपो टंगो करे पंहिंजो बचड़न खे पालींदी आहियां पोइ बि मूंखे तमामु तंग कयो धकंदो कंदो मूंखे खर्च ॾे मां हिनखे खर्च काॾ वण ॾियां पोइ मूंखे ॾिनई तलाक। न असां इनखे भॼायो आहे न इनखे असां वर्ग लायो आहे बेगुनाह बेखता जो असांखे कुल एफआईआर कयूं थियूं वञनि अगवा जा केस था करनि। पसंद जो परणो कंदड़ प्रेमी जोड़ो तहफ़ुज़ लाइ कोटली पहुची वियो। मूंखे ॿुधाईंदो आहे त लाड़काणो ऐं कंबर शहजाद कोट सां तालुक़ रखंदड़ पसंद जो परणो कंदड़ प्रेमी जोड़ो तहफ़ुज़ लाइ अवामी मीडिया सेंटर कोटली पहुची वियो। तफ़सील मूजिब ॿिनि ॿारनि जी माउ नज़ीरा ख़ातून धीउ रांझण चांडियो जेका तालके मीरो खान ज़िले कंबर शहजाद कोट जी रहवासिन पिण आहे जंहिं शफ़ात अली वलद लालबख्श चांडियो ॻोठ रतो कोट ज़िले लाड़काणे जे रहवासीअ सां थरी मीरवाह जी कोरट सगोरीअ में निकाह कयो आहे जंहिं बाद संदन माइटनि पारां खैन मौतमार धमकियूं पिण ॾिनियूं पियूं वञनि। हाशिम ऐं गुलज़ार चांडियो इन्ही मां ज़ुबैर ऐं अॻिलो मुड़ुसु आहे जेको घरारो मोहम्मद जमान इन्हनि मां असांखे ख़तरो आहे। अॻिलो जेको मुंहिंजो घरारो हुयो मूंखे तंग करे पोइ ख़र्च ॾे हीअं कर मां औरत ज़ात मां काॾ वणिया मां पंहिंजो टोपो टंगो करे पंहिंजो बचड़न खे पालींदी आहियां पोइ बि मूंखे तमामु तंग कयो धकंदो कंदो मूंखे खर्च ॾे मां हिनखे खर्च काॾ वण ॾियां पोइ मूंखे ॾिनई तलाक। 4 महीना मां पंहिंजो फर्ज़ पूरो कयो मां केतिरो विहा मां मुथा थी वेही रही पंहिंजी बुआ जे करे त मूंखे केरु ॾींदो उन जे करे मां पंहिंजे रीह ख़ुशि सां शाबाश चांडीअ सां मां निकाह कयो आहे कोर्ट में। ज़बरदस्ती न आहे न कमु अॻुवा कई कुझु बि न आहे तंहिंमें हाणे अॻुवा जेको मुंहिंजो घरारो आहे उन मूंखे माना इहो कयो आहे ऐं मुंहिंजो ॾेर आहे त हाणे हिनखे बदिराण खां कंदा कोशत शफ़ा एफआईआर कयूं था इहे हर शइ पूरा केस है। जी बिल्कुल अवांखे ॿुधाईंदो हलां त प्रेमी जोड़े इल्ज़ाम हयो त संदन खिलाफ़ अगवा जा कूड़ा केस दाख़िल करण ऐं एफआईआर दाख़िल कराइण जूं धमकियूं पिण ॾिनियूं पियूं वञनि। वधीक चए तो मोहम्मद जुमन चांडियो मोहम्मद हाशिम चांडियो गुलज़ार चांडियो ज़ुबैर चांडियो ऐं ॿियनि खां खेनि सख़्त जान जो ख़तरो आहे। बेखता जो असांखे कुल एफआईआर कयूं थियूं वञनि अगवा जा केस था करनि हुन खां पोइ हिते चवनि था त असांजा साजिदा ऐं यासीन तव्हां अगवा थियो आहे न मां अगवा कया आहिनि न हिनखे मां वर्ग लायो आहे पंहिंजे हक़ शरीयत सां निकाह कयो आहे निकाह नामा आहिनि छोकिरा ॿार मूंसां गॾु आहिनि बाक़ी ॿार हींअर नंढा आहिनि सुभाणे वॾा थियनि पोइ जंहिंजा थियनि असांखे हुन में को बि न आहे। असांजे हिन जा चाचा आहिनि हिकिड़ो मोहम्मद हाशिम चांडियो गुलज़ार चांडियो हिन जो अॻूणो घर वारो आहे जुमान चांडियो ऐं हिन जो ॾेर अॻूणो आहे उहो ज़ुबैर चांडियो बेगुनाह बेखता जूं धमकियूं था ॾियनि एफआईआर था कनि सभु कूलियूं था करनि असांजे मथां न असां हिनखे भॼायो आहे न हिन सां असां वर्ग लायो आहे असां पंहिंजे रज़ा ख़ुशी हिन सां शादी कई आहे ठरी वियो आहे कोर्ट में हे असांखे कोर्ट जा सबूत आहिनि हुकूमत आला अमलदारनि जो इहो आहे त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। प्रेमी जोड़े आईजी सिंध ऐं डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी लाड़काणो खां मुतालबो कयो आहे त खेनि फौरी तौर तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं संदन जान ऐं माल जी हिफ़ाज़त खे यकीनी बणायो वञे। कैमरा टीम सां गॾु अली मर्दान सोलंगी अवामी मीडिया न्यूज़ जामशोरो।